अस्सलाम वालेकुम तव्हां सभिनी ॾिसंदड़ दोस्तनि खे असां रहिजो कोइन व्लॉग में भलीकार। हिन वक़्तु असां मौजूदु हूं हज़रत लकी शाह सदर जे ख़ूबसूरत जबलनि जे विच में। अॼु तव्हां दोस्तनि खे हज़रत लकी शाह सदर जा जेके ख़ूबसूरत जबल वहंदड़ जेके चश्मा आहिनि उहे हिन व्लॉग में ॾिसंदासीं। तो व्लॉग स्टार्ट करण खां अॻु सभ खां पहिरें मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि, महिमान आहिनि जेके बलोचिस्तान मां आया आहिनि। उन दोस्तनि सां तव्हांखे मुलाक़ात करायूं, उन खां पोइ हलूं था पंहिंजे सफ़र जे तरफ़ ऐं उमेदु कंदासीं व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। तो हेॾां आहे मुंहिंजो प्यारो दोस्त मुज़म्मल, साईं वहीद अली पुराणो मुंहिंजो साथी, ऐं हेॾां बाबर ऐं हिकु दोस्त होॾां आहे। तो हींअर हलूं था जबलनि जे तरफ़ ऐं उमेदु कंदासीं व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। तो माशाल्लाह दोस्तों हज़रत लकी शाह सदर या ख़ूबसूरत जबलनि जे तरफ़ पहुची आहियूं ऐं हीअ न पाणी जा चश्मा हे चक्कर वरी माशाल्लाह लकी जो जेको पाणी आहे उहो तमामु साफ़ शीशे वांगुरु नज़र थो अचे। हिकु ॻाल्हि त हीअ पाणी जेको आहे त उहो थोरो कड़ो पाणी आहे, खारो पाणी आहे, इन जे करे पाणी सदाईं जंहिं महिल बि असां ईंदा हुआसीं मेरो नज़र ईंदो हो, पर हिन चक्कर पाणी माशाल्लाह जीअं ख़ूबसूरत जेके साफ़ चश्मा हुजनि तो सफ़ा पानी भी साफ़ नज़र थो अचे। तो हींअर हलूं था हेठि, कुछ सीनारी असां भी ॾिसूं ऐं तव्हां दोस्तनि खे बि ॾसूं। तो माशाल्लाह दोस्तों ही लकी शाह सदर जी ख़ूबसूरत सीनारी ॾिसो। माशाल्लाह हिन चक्कर जेका लकी जेका पाणी आहे न उहो तमामु साफ़ शफ़ाफ़ पाणी शीशे वांगुरु जेको आहे त नज़र थो अचे। ऐं हेॾो आहे मुंहिंजो प्यारो दोस्त मुर्तज़ा भाई, ख़ुशदार बलोचिस्तान जो महिमान आहे। मुर्तज़ा भाई खे पंहिंजी सिंधी जेका ख़ूबसूरती आहे उहो था ॾसूं। तो मुर्तज़ा भाई कीअं लॻी सीनारी? अच्छे लगे बहुत भाई, बहुत अच्छे लगे। बहुत अच्छे लगे माशाल्लाह, सही नज़ारा। आपको क्या महसूस हो रहा है? आप सिंध में हो या बलूचिस्तान? मैं सिंध में हूँ। सिंध में हूँ। जी हाँ। सीनारी तो बलूचिस्तान के अब इस वक्त तो सीनारिन के एंजॉय कयूं था। अञा हलूं था मथे लकी जा जेके भी ॿिया ख़ूबसूरत नज़ारा नज़र आया तो वो भी तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं। तो दोस्तों हींअर लकी जबलनि में जेको आहे हींअर नाश्तो था कयूं दोस्तनि सां। मानी अॻियां वठी आयासीं लकी शाह सदर खां होटल मां। तो हिते को मानी जो को बंदोबस्तु न आहे, इन करे असां सोचियोसीं त हाणे मथां लकी में असांखे 2 खां 3 कलाक लॻी वेंदा। हिकु त गर्मी, तो हीअं दोस्तनि सां रुखी मानी आहे ऐं समोसा आहिनि। तो ये असांजे प्यारे दोस्त वहीद अली जी महिरबानी जंहिं असां दोस्तनि लाइ जेको आहे ख़र्च कई ऐं हींअर मानी खाई अञा हलूं था लकी आहे। वधीक जेके भी ख़ूबसूरत सीनारी नज़र आया तव्हां दोस्तनि सां शेयर कंदासीं।
तो दोस्तों इन व्लॉग खे हिते एंड था कयूं ऐं उमेद कंदासीं हीउ व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु निकिता हुआसीं पंहिंजे दोस्तनि सां, पर मौसम गर्म हुजण जे करे बि एतिरो मज़ो न थियो। तो वरी बि उमेद कंदासीं हीउ व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं इंशाल्लाह ज़िंदगानी रही त ॿी हर कंहिं नए व्लॉग में मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।